हर हंध वांगुरु झोल में सियासी समाजी इल्मी अदबी धुरियों सरापा एहतजाज बनल आहिनि। सिंध जे बेटन ज़मीन ते कब्ज़े ख़िलाफ़ सिंधी अदबी संगत शाख झोल जे सेक्रेटरी रज़ा करावलरिन, गुलाम हैदर ख़ासकरी, जब्बार धारेजो ऐं ॿियनि जी अॻुवाणी में एहतजाज जो सॾु ॾिनो वियो, जंहिंमें सिंध तरक़ी पसंद पार्टी ज़िले सांगड़ जे सदर अली ॾिनो ख़ासकरी, एहसान अली शर, प्रेस क्लब झोल जे सदर कामरान बख्श बलोच, नेशनल प्रेस क्लब झोल जे सदर अब्दुल वहीद आड़ोठो समेत सियासी समाजी इल्मी अदबी शाइरनि, सहाफ़ियुनि, शहरियुनि एहतजाजी मुज़ाहिरो कयो। सिंध जे बेटन ऐं ज़मीन ते कब्ज़ा नामंज़ूर जा नारा हंया विया। उन मौक़े ते अॻुवाणनि चयो त ऑर्डिनेंस वापसि वठी नाजाइज़ कब्ज़ो ख़ाली करे बेचैनी दूर कई वञे। भूत मांगर मच्छ जी ॿेट गिड़काए पियो, पंहिंजे पेरनि हेठियां धरती खिसकाए पियो। असांजे सिंध जे ॾंगी ऐं भंडार ॿेटनि ते वफ़ाक़ पारां कब्ज़े करण जी जेका कोशिशि कई पई वञे, असीं उनखे मुकमल रद्द कयूं था। न सिंधी अदबी संगत जे प्लेटफॉर्म तां असीं पुरज़ोर मुतालबो कयूं था, ख़ासि करे सिंध हुकूमत खां, त सिंध असेंबली मां इन ऑर्डिनेंस खे मुकमल तरह रद्द कयो वञे ऐं सिंध जा जेके ॿिया वसीला ऐं हीउ जेको वफ़ाक़ चए पियो त हिते वॾी तरक़ी थींदी ऐं नवां शहर अॾियूं पिया, असांखे हिननि जी ॻाल्हि ते को बि एतबार कोन्हे, छाकाणि त सिंध जा ॿिया वसीला जेके बि आहिनि, जीअं त असांजो ज़िलो या ॿी पूरी सिंध में जेको तेल निकितो आहे, उते बि मुक़ामी माण्हुनि खे को बि रोज़गार वग़ैरह कोन मिलियो आहे। ऐं हीअ चवनि पिया त हिते जेको आहे तरक़ी थींदी ऐं मुक़ामी माण्हुनि खे वॾो फ़ाइदो थींदो, इहा हिननि जी चाल आहे। असीं मुकमल तरह हिन सिंधी अदबी संगत जे प्लेटफॉर्म तां ऐं इन खे रद्द कयूं था, इन ऑर्डिनेंस खे रद्द कयूं था ऐं सिंध हुकूमत खां पुरज़ोर मुतालबो कयूं था त सिंध असेंबली में इहो बिल पास करे इन खे ऑर्डिनेंस खे रद्द कयो वञे। दुश्मन थे तो हामी, जो भी देश जो दुश्मन थे तो हामी, उन कुड़म जे वेरी के कुत्तो समझूं था। जीअं त सिंध धरती करोड़े सालनि खां वजूद में आयल आहे, जंहिं ते सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हक़ सिंधी माण्हुनि जो आहे ऐं उन सिंध धरती ते वक़्तनि ब वक़्तनि के धाड़ेल धाड़ा था हणनि, के फोरू फुर था कनि, के ज़मीनूं फॿाइनि था, के धारिया अची उन ते कब्ज़ो कनि था। इन ई हवाले सां अॼु वरी बि जी पहिरीं वांगुरु ई सिंध धरती ते जे ज़मीनुनि ते कब्ज़ो पे कयूं, कॾहिं नौकिरियुनि ते कब्ज़ो पे कयूं, कॾहिं हुनजे माना हर सिंध ते वार कयूं पिए। अॼु वरी हिकिड़ो नओं शोशे सां, नए दबदबे सां वरी जेको आहे सो सिंध जे ॿेटनि ते कब्ज़े जो हुननि ऐलान कयो आहे। उहो सदारती ऑर्डिनेंस लागू करे ऐं ज़ोरी गैर क़ानूनी गैर आइनी तौर ते सिंध जे ॿेटनि ते कब्ज़ो कयो पियो वञे, जंहिंखे सिंध जो आवाम भरपूर तरीक़े सां रद्द करे चुको आहे। ऐं असां सिंध गवर्नमेंट खे इहो चवंदासीं, जेकॾहिं तव्हां सचा सिंध जा हिलाली पुट आहियो त सिंध असेंबली जे थ्रू उन जे आइन ऐं क़ानून जी पासदारी रखंदे ऐं इन ऑर्डिनेंस खे सदारती गैर क़ानूनी गैर आइनी ऑर्डिनेंस खे रद्द करियो ऐं सिंध जा हिलाली पुट थियो त जीअं आईंदो जॾहिं आईंदा कॾहिं सिंध में वञो त तव्हांजी इज़त कई वञे। जेकॾहिं तव्हां उन्हनि सां गॾु रहंदो त आउं सम्झां थो त अॻिते हली तारीख़ में नाउमल मीर जाफ़र मीर सादिक जो किरदारु वांगुरु तव्हांजो किरदारु बि वाखो थींदो। असां चाहियूं था त जेकॾहिं जेको बि सिंध जो हिलाली पुट आहे, उन में असां जेके अहिड़ा बि जेके उर्दू स्पीकिंग वारा आहिनि, जेके सिंध जा सजण बि आहिनि, असां सभिनी खे कुझु कोन था चऊं, पर उन्हनि सभिनी खे इन जॻह में इन जदोजहद में शामिलु थियणु घुरिजे त जीअं इन सिंध जा ॿेट, सिंध जूं ज़मीनूं जेके फॿाइण जी कोशिशि कनि पिया, उन्हनि खे रोकियो वञे। ऐं इहा जदोजहद असां सिंधियत बि संगत जे प्लेटफॉर्म तां असां इहा जदोजहद हलंदी रहंदी ऐं जेसि ताईं सिंध जे ॿेटनि जे लाइ, सिंध जे ज़मीनुनि जे लाइ, सिंध जे नौकरियुनि जे लाइ, सिंध जे डोमिसाइलनि जे लाइ, सिंध जे PRC जे लाइ जेकॾहिं इहो अञा बि गैर क़ानूनी धंधो हलियो त असांजी जदोजहद बि जारी रहंदी। संगत झोल सिंधी अदब संगत सॼी सिंध जी अवाम हिन वक़्तु एहतजाज पई करे, पुरज़ोर एहतजाज थी करे त सिंध जे हक़नि ते जेके बि वफ़ाक़ जा कब्ज़ा आहिनि ऐं सिंध गवर्नमेंट में पीपल्स पार्टीअ जी जेका ख़ामोशी आहे या जेका सौदेबाज़ी आहे, उन जे ख़िलाफ़ु सॼी सिंध
सरापा एहतिजाज आहे ऐं असां जेके सिंधी माण्हू आहियूं उहे मुतालबो कयूं था त सदारती आर्डीनेंस जे नाले ते हुजे या का एस्टेब्लिशमेंट जे नाले ते हुजे, सिंध जे हक़नि ते कब्ज़ा न कया वञनि। जेकॾहिं न त सिंध पंहिंजो आवाज़ु ज़रूरु उथारींदी। महिरबानी। ॾिसो जेको जेको इहो एहतिजाज थिए पियो, सिंध जा जेके ॿेट आहिनि, जेके बि सामूंडी ॿेट आहिनि, उन्हनि ते पंहिंजे तरफ़ां सदारती आर्डीनेंस कढियो आहे त इहे जेके ॿेट आहिनि से उते कुझु बि करे सघूं था। कंहिं मुल्क खे ॿियनि खे घुराए करे उते पंहिंजा शहर ॾे करे उतां ग़ैर मक़ामी माण्हू, मक़ामी न पर ग़ैर मक़ामी माण्हू उन्हनि खे उते लॾाए करे ऐं सिंध जूं जेके उन्हनि जूं नज़रूं आहिनि, सिंध खे हड़प करण जूं, सिंध खे टोड़ण जूं जेके नज़रूं आहिनि, असां उन्हनि खे मुकमल तौरु रद्द कयूं था। ऐं उन खां पोइ जेके बि हिते असांजा सिंध दोस्त जेके बि दोस्त आहिनि, ऐं उन्हनि खे बि असां गुज़ारिश कयूं था त तव्हां निकिरो, सिंध जे हक़नि जे लाइ निकिरो, सिंध जा ॿेट आहिनि, सिंध जा वहदत खे बचायूं। जेकॾहिं पाण न बचाईंदासीं, पाण न निकिरंदासीं, को बि मथां फ़रिश्ता कोन ईंदा जेके अची उन्हनि जी अॻुवाणी कंदा, उहे अची बचाईंदा। पाण सभिनि ते फ़र्ज़ु थिए थो ऐं उन खां पोइ ओतिरो ई असां सभिनि खे PTI खे बि असां ओतिरो ज़िम्मेवार सम्झूं था ऐं MQM त उहे ई सिंध दुश्मन आहे ई आहे। ऐं उन खां पोइ असां GDA खे बि चऊं था तव्हां इन मां निकिरी अचो, तव्हां सिंध जी नुमाइंदगी कयो था, तव्हां छॾियो इन हुकूमत खां ई पासे थी वञो, उन हुकूमत खां ई भॼी वञो जेको असांजे सिंध खे नज़र में रखियो वेठी आहे। असां सभिनि खे चऊं था ऐं PPA CM सिंध साहिब सां बि असांजो इहा गुज़ारिश आहे त महिरबानी करे सिंध असेंबली में इहो बिल खणी अचो ऐं उन खे रद्द कयो। हुते उन्हनि खे ॿुधायो तव्हां यकदमि NOC ॾेई 40 ॾींहं तव्हां 3 महीननि ताईं लिकायो, वरी उन खां ऑर्डर अचनि खां पोइ वरी जेको आहे सो तव्हां 40 ॾींहं लिकायो वेठा आहियो। इन में असां सम्झूं था तव्हां बराबरि जा शरीक आहियो, तव्हां उन खां आजा कोन आहियो। जेकॾहिं सिंध गवर्नमेंट PP पीपल्स पार्टी सिंध जी नुमाइंदगी आहे, उहा सिंध जी नुमाइंदगी करे थी, जेकॾहिं उन्हनि खे एतिरो लाचार आहे त वज़ीर आला तूं अच साम्हूं अची सॼी सिंधी क़ौम खां माफ़ी वठि त इहा जेका असां NOC ॾिनी असां उहा ग़लति ॾिनी, असां उन जी मज़म्मत। सदारती आर्डीनेंस जेको नाफ़िज़ कयो वियो आहे जबरन, इहो सिंधी क़ौम खे माज़ी जीअं मसरूफ़ रखण जी हिकिड़ी साज़िश आहे त जीअं सिंध जे वसीलनि ते अहिड़नि अमलनि जे करे जेको आहे कब्ज़ो कयो वञे, जीअं कॾहिं कराची खे धार सूबे ठाहिण जो शोशो, कॾहिं ॿेटनि ते जेको आहे उन्हनि ते कब्ज़े जी ॻाल्हि कजे, त इहे टोटल सिंध ख़िलाफ़ु साज़िश आहिनि। सो असांखे नामंज़ूर आहे। असां अॼु बि जेके धरती दोस्त आहिनि, ख़ा उहे धरतीअ में ते माइग्रेट करे आयल आहिनि, लाज़मी जेके माइग्रेट जिन्हनि खे इज़त मिली, जिन्हनि खे रोज़गार मिलियो, जिन्हनि जूं मुआशी वसीलनि ताईं उन्हनि जी रसद थी, त उन्हनि खे बि घुरिजे त उहो सिंध जे मौजूदा हालतुनि, मौजूदा कब्ज़ागिरी वारे हालतुनि में उन्हनि खे मज़ाहिमत करणु घुरिजे। कैमरामैन गुलाम रसूल ख़ासकेली सां गॾु नवीद गुल ख़ासकेली, सिंध TV न्यूज़, झोल।